जी नाज़रीन, असां सां गॾु आगा शकील आहिनि ऐं आगा शकील केरु आहिनि, छा पिया कनि, उन खां पाण खां ई पुछंदासीं ऐं तव्हां बि असां सां गॾु हूंदव हिन प्रोग्राम जे अंदरि। पर बुनियादी तौर ते आगा शकील खां जेतिरो मां वाक़िफ़ु आहियां त मुंहिंजे लाइ जेका इंट्रस्टिंग ॻाल्हि इहा आहे त अॼोके दौर में जंहिंखे असां सम्झूं था त ही मटीरियलिस्ट दौरु आहे ऐं इंसान जी जेका सोच आहे उहा मटीरियलिस्ट सोच ऐं उन ई बुनियाद ते माइंड सेट कमु करे पियो। ऐं अॼु जे दौर में कंहिंखे जेकॾहिं सोशलिस्ट तसवुरु कजे त उनखे पुराणो ख़्यालु जेको आहे उहो तसवुरु करे उनखे मुकमल तौर ते रद्द करण वारा ख़्याल जेके आहिनि उहे साम्हूं अची वञनि था। ऐं अहिड़े समाज जे अंदरि बि जेकॾहिं आगा शकील अहिड़े क़िस्म जो कमु कनि था त इहो लाज़मी आहे त उनखां मालूम कजे त आख़िर उहो अहिड़ो कमु कीअं पिया कनि, छो जो सवाल नथा कयूं पर कीअं पिया कनि जॾहिं समाज ई मुकमल तौर ते इन हवाले सां जेको मटीरियलिस्ट थी चुको हुजे। त शुरूआती इन खां कयूं था त आगा साहब तव्हांजी महिरबानी त पहिरियां ई त जेको बुनियादी तौर ते सवाल थींदो उहो सवाल इहो ई थींदो त ही तव्हां छा पिया कयो, कहिड़ी ऑर्गेनाइज़ेशन आहे। पर उन सवाल ॾांहुं वञण खां अॻु में सवाल बुनियादी तौर ते इहो आहे त जॾहिं तव्हांजी जेका तालीम ॾिसजे थी, इस्लामाबाद में तव्हां रहो था, लाड़काणे सां बि, सखर सां बि, हैदराबाद सां बि, सॼी सिंध सां तव्हांजो तालुक़ु रहियो, उन्हनि शहरनि में तव्हां रहियो, त बुनियादी तौर ते त मतिलबु इहा बि ॻाल्हि आहे त 3-4 लख रुपया पघार वारा मोकिया उहे छॾे, बल्कि उनखे तव्हां छॾे करे ही कमु कयो पिया, त इहा त हैरत वारी ॻाल्हि आहे त इहो सभु जेको आहे तव्हां इहो कीअं पिया कयो? Thank you very much, Zulfikar. So nice of you. ऐं तव्हां सां हिकिड़ो इनडायरेक्ट असांजो तालुक़ु आहे। मे बि तव्हां असांखे न सुञाणींदा हुजो, बट वी नो यू वेरी वेल। सो जेसिताईं तव्हांजो सुवालु आहे, ॾिसो, जेका हिन वक़्तु सिचुएशन आहे, जेका हिन वक़्तु असांजा हालात आहिनि, हाणे असीं मुकमल तबाही ॾियूं, मुकमल तबाही ॾे साइंटिफिकली एज अ सोशल साइंटिस्ट, बिकॉज माई एजुकेशन बैकग्राउंड इज एंथ्रोपोलॉजी। सो एंथ्रोपोलॉजिस्ट इज अ सोशल साइंटिस्ट बेसिकली। त समाज असांजो हिन वक़्तु उन सिचुएशन ॾांहुं वधी वियो आहे जिते असीं कोलैप्स पिया कयूं, ऐं उन जी टेक्निकल रीज़न्स आहिनि, साइंटिफिक रीज़न्स आहिनि। मिसाल जे तौर ते तव्हां जेकॾहिं मोटरवे ते सफ़र था कयो त मोटरवे खां जीअं ई तव्हां सखर ते लहंदा आहियो, हर उहो ड्राइवर, हर उहो पैसेंजर जेको पंजाब ट्रेवल करे ऐं मोटरवे सखर ताईं अचे थो, ऐं सखर खां पोइ सखर मां लही वरी हैदराबाद ट्रेवल करे थो, त उहो बुनियादी तौर ते ट्रैफिक जैम खे थो ॾिसे ऐं हिकिड़ी बेतरतीबी थो ॾिसे। उहा बेतरतीबी जो रूट कॉज़ छा आहे? रूट कॉज़ ड्राइविंग सेंस, सिविक सेंस, माण्हू सां तव्हांजो कोऑर्डिनेशन। ऐं इहो सिविक सेंस, रूट कॉज़ जेकॾहिं ॾिसिजे अचे किथां थो? मुंहिंजे ख़्याल में सिंध जे अंदरि ॿ शयूं हुयूं जेके असांखे सुठो इंसान बणाईंदियूं या उनजी ट्रेनिंग ॾींदी हुई। हिकिड़ी हूंदी असांजी ओताक। अॻे जे हिकिड़ी कचहरी प्रोग्राम हलंदो साले मोहम्मद शाह साहब जो। जेकॾहिं तव्हां अॼु जी दुनिया में उनखे तव्हां ॾिसो न त तव्हांखे ईअं लॻंदो मां हिकिड़े क्लासरूम में वेठो आहियां। मूंखे उहे समाजी तरबियत ॾिनी थी वञे जंहिंजे नतीजे में आउं सुठो इंसान थियां। ॿियो हूंदो आहे प्राइमरी स्कूल, जिते 7 सालनि ताईं ॿार जो बुनियादी तौर ते ढांचो थो ठहे। हाणे जेकॾहिं अॼु असां नथा कयूं इन शइ ते कमु, त 1970 खां पोइ असां 1980 ॿधूं, 80 खां पोइ जी अॼु ताईं साल था थियनि 40, असांजो 70% ॿार तालीम न आहे उन वटि। जेको ॿारु स्कूल में बि आहे उनखे बि आउं तालीम नथो सम्झां, उहो बि हिकिड़ी वॾी प्रॉब्लम्स में आहे। ऐं जेको स्कूल खां ॿाहिरि आहे उहो त गवर्नमेंट पाण थी चए 70 लख। त असांजो समाज हाणे उहो जेको 80 वारो ॿारु आहे उहो अॼु 40 सालनि जो आहे। अॻिलनि 20 सालनि खां पोइ उहो 60 साल जो हूंदो, ऐं जेको 40 जो हूंदो उहो छा हूंदो? त केतिरी आबादी असांजी हूंदी सिंधी समाज जी ऐं पाकिस्तान जी ओवरऑल, जेका बुनियादी इंसानी तौर तरीक़नि खां ई वाक़िफ़ न हूंदी, रहणी कहणियुनि खां वाक़िफ़ न हूंदी, समाजी इंसाफ़, इकुल, ॾाहप, इज़त, एतिराम, उहे सभु वैल्यूज़ उनजे वटि न हूंदा। अॻे चवंदा इज़त बाबा सभु कुझु आहे, हाणे था चवनि बाबा पैसो सभु कुझु आहे। हाणे इहो हिकिड़ो नॉर्मल रवैयो न आहे। इहा गुफ़्तगू जेकॾहिं पब्लिक टॉक जो हिसो आहे त इट इज़ एज अ सोशल साइंटिस्ट इट इज़ अ सोशल डिज़ीज़। सो इहे सभु जॾहिं सिचुएशन्स असांजे अॻियां अचनि थियूं त पोइ कल्ह मूंखे हिकिड़े बुज़ुर्ग ॻोठ में सवाल कयो, करम खान निज़ामाणी में,
चई साईं सिंधी क़ौम जो कुझु थींदो त बसि अलाह ताला हिकिड़ो मूंखे माना हिकिड़ो क्लिक थियो आइडिया त जेको अॼुकल्ह ॾिसूं था तव्हां जहिड़नि दोस्तनि सां मिलूं था कॉन्फ्रेंसिस में वञूं था सेमिनार्स में वञूं था ॿुधो हाणे त 10 सालनि खां आउं कोन थो वञा पर जेके ॾिसंदा हुआसीं त हाणे मूंखे ईअं लॻे थो त जेके माण्हू सिंधी क़ौम खे सुधारण जी ॻाल्हि कनि था छा उहे पाण सुधरियल आहिनि पॉलिटिकली स्पीकिंग सोशली स्पीकिंग जेकॾहिं उहे सुधरी विया आहिनि नॉट इन पर्सनल कैपेसिटी त असीं बि सुधरी वेंदासीं त उहो आउं आहियां आउं सम्झां थो त मुंहिंजी ज़िमेदारी आहे या बुनियादी ज़िमेदारी आहे त मूंखे दोस्त सुठा आहिनि साथी सुठा आहिनि इंसान भला पिया आहिनि पर थोरो पैसिव थी विया आहिनि त असांखे हिकु साइंटिफिक पंहिंजो किरदारु अदा करिणो आहे आउं सम्झां थो त आउं इहो किरदारु अदा करे सघां थो हिकु टीम मेंबर जी हैसियत में दोस्तनि सां गॾिजी त असां पंहिंजी प्राइमरी जेका स्कूल आहिनि सरकारी स्कूल आहिनि ॻोठनि में 10 सालनि में उन्हनि खे असीं 100% बहितरीन स्कूलनि में तब्दील करे वेंदासीं 100%। को चए यार इहा वॾी ॻाल्हि आहे 100% त बाबा जेकॾहिं बाटा ऐं सर्विस जा 100% शूज़ जा शॉप्स सवन में बहितरीन आहिनि साॻी कंडीशन में त असांजे स्कूल छो न थींदा। ॿियो दलील इहो आहे त जेकॾहिं भला असां ज़हनी तौर ते इहो छो चऊं त बाबा 10-20 ठीकु कंदासीं बाक़ी ख़राबु रहनि इतो छो शुरूआति कयूं। सो असांखे प्राइमरी स्कूल सिस्टम पंहिंजो ठीकु करिणो आहे ऐं उनजा खोड़ सातरा रीज़न आहिनि हिकिड़ो रीज़न आउं तव्हां सां शेयर कयो। अच्छा हाणे इहो इन सॼी सूरत हाल में बुनियादी तौर ते जेको सुवाल मुंहिंजे ज़हन में अचे थो न त इहो सुवाल जेकॾहिं मां तव्हां खां कंदुसि त तव्हां इन जो जेको आहे काउंटर क्वेश्चन इहो करे सघो था त ज़ुल्फ़कार तव्हां बि इहो सुवाल कयो पिया त उनखां अॻु ई मां इन जी जेका आहे सा वज़ाहत कयां त इहो सुवाल घणे क़दुरु ईअं थींदो आहे त इहो सुवाल जेको आहे उहो वक़्त जी हुकूमत सां तालुक़ रखे थो या वक़्त जी हुकूमत में शामिल जेके वज़ीर हुजनि था उन्हनि सां तालुक़ रखे थो त हाणे जिन जी असल ड्यूटी आहे ज़ाहिर आहे त मां वराए चवां थो त इहो सुवाल मूंखे न करणु घुरिजे छो जो इहो मुंहिंजी बि ज़िमेवारी आहे तव्हांजी बि आहे तव्हां इहो कयो पिया पर ज़ाहिर आहे त जिन जी जेका आहे सा प्रायोरिटी लिस्ट ते सभ खां पहिरीं जेका रिस्पॉन्सिबिलिटी हुजे थी उन्हनि खे असां इन क़िस्म जी सूरत हाल जो ज़िम्मेवार केतिरो सम्झूं त हू इन पासे जेकॾहिं तइलीम जो पासो आहे समाज खे सुधारण जो पासो आहे या जिन खे जिन दानिश्वरनि साफ़ समेत जिन जिन जी ज़िम्मेवारी आहे उहे इन पासे ते केतिरा ज़िम्मेवार आहिनि। अदा ज़ुल्फ़कार ॾिसो सवाल त हिकिड़े ई इशू ते प्राइमरी स्कूल सिस्टम ते या तालीम ते हिकिड़े सवाल जा मुख़्तलिफ़ जवाबात थी सघनि था ऐं हर इंसान जेको पंहिंजो कमु कंदो आहे उहो पंहिंजे ज़िमेदारी जे अंदरि रही करे जवाबु ॾियण जी कोशिशि कंदो आहे। इन ते बि 3-4 क़िस्म जा मूं वटि जवाबात आहिनि जेके आउं पंहिंजो पाण खे क़ाइल कंदो आहियां जंहिंजे करे आउं अॼु जेको कुझु बि क्वाइंट एजुकेशन जी पूरी टीम में मुंहिंजो जेको किरदारु आहे मुंहिंजो उस्ताद आहे डॉक्टर अदीब हसन रिज़वी साहब मुंहिंजो उस्ताद आहे ईदी साहब मुंहिंजो उस्ताद आहे डॉक्टर रुतफाओ साहिबा मुंहिंजो उस्ताद आहे खोड़ सातरा अहिड़ा माण्हू कॾहिं तव्हां इन्हनि माण्हुनि खे इन सवाल ते रिफ्लेक्ट कंदे ॾिठो आहे? न। हिकु त इहो असांजो चिलो आहे इन फील्ड जे कम में कमु करण जो हिकिड़ो त पहिरियों नुक़्तो इहो मुंहिंजो सुवाल न आहे पर आउं इन ते रिफ्लेक्ट कयां थो छाकाणि जो हर कंहिं हू उस्ताद आहिनि पर शागिर्द जी बि थोरी घणी शरारत थी सघे थी पंहिंजी। ॾिसो मिनिस्टर एजुकेशन इज़ द रेस्पॉन्सिबल पर्सन ऐं मुंहिंजे ख़्याल में मुंहिंजी हिस्ट्री एतिरी कमज़ोर आहे पर तव्हां साफ़ ई आहियो सिंध जो वाहिद मिनिस्टर आहे जेको सभिनी खां घणो अरसो मिनिस्टर एजुकेशन रहिया आहिनि जेके मौजूदा मिनिस्टर एजुकेशन आहिनि उहे फ्लोर ऑफ द हाउस उन्हनि जा सेक्रेटरीज़ फ्लोर ऑफ द हाउस चई चुका आहिनि त आउं अकेले सिर तालीम खे ठीकु नथो करे सघां मूंखे सहाफ़ी जी बि मदद जी ज़रूरत आहे मूंखे समाजी कारकुन जी बि मदद जी ज़रूरत आहे मूंखे जेको आहे शागिर्दनि जी बि मदद जी ज़रूरत आहे ॻोठाणनि जी बि मदद जी ज़रूरत आहे छाकाणि जो तव्हांजो मुकमल कोलैप्स आहे रिफॉर्म जी ॻाल्हि चढ़ियल आहे ऐं माज़ी जा 20-25 सालनि में समाज बि उन लेवल ते आहे त ग़लति ऐं सही हो हुनखे चओ तूं ग़लति आहे हो त चए तूं ग़लति आहे ॿ गाॾियूं पाण में एक्सीडेंट थी पवनि त ॿई था चवनि तूं ग़लति आहे माना तव्हांजो गवर्नेंस स्ट्रक्चर जे अंदरि कमज़ोरी बि आहिनि त उहो हिकु त मिनिस्टर इहो चई चुको आहे उहो असांखां मदद घुरी चुको आहे ऐं असां बि जॾहिं फील्ड में वञूं था त यकीननि
ऐं तव्हांखे गारंटी सां कयां थो हिन अॼु जी तारीख़ में तव्हां असेसमेंट कंदव त तव्हांखे गवर्नमेंट खां वधीक असीं पाण बि ज़िमेदार नज़र ईंदासीं। हम्म, अब 50 स्कूल गवर्नमेंट नथी ठाहे, जेके 10 स्कूल गवर्नमेंट ठाहिया आहिनि उन्हनि जो हशर आउं पाण थो वञी कयां, आउं पाण। ऐं उहो ई फ़र्द टीवी ते वरी एजुकेशन जी लेक्चर्स थो ॾे। ऐं अहिड़नि स्कूलनि खां अहिड़नि ॻोठनि खां वाक़िफ़ आहियां। हाणे तव्हां मूंखे ॿुधायो ॿी ॻाल्हि। टी ॻाल्हि इहा आहे त सिंध जे अंदरि जेके बि तालीमी इदारा जदीद आहिनि, बहितरीन आहिनि, पुराणा आहिनि, उहे फिलांथ्रोपिस्ट जा ठहियल आहिनि। उहे तारीख़ी तौर ते गवर्नमेंट खां वधीक फिलांथ्रोपिस्ट जो बि किरदारु रहियो आहे। ऑक्सफर्ड यूनिवर्सिटी खे हज़ारे करोड़े डॉलर्स पंहिंजी एल्युमिनाई कंट्रीब्यूट कंदी आहे, जॾहिं त गवर्नमेंट जेका यूएसए जी आहे उहा उनखे केतिरा फंड्स ॾींदी हूंदी, पर एल्युमिनाई पोइ बि कंट्रीब्यूट कंदी आहे त एॾी एस्टेब्लिश्ड यूनिवर्सिटी खे बि एल्युमिनाई कंट्रीब्यूट वधीक बहितर करे, एक्सेल करे। एजुकेशन इज़ द मदर ऑफ ऑल प्रोफेशंस। तव्हां जेकॾहिं सभिनी समाजनि खे ठीकु करणु था चाहियो, इवन तव्हां गवर्नमेंट खे बि ज़िमेदार ठाहिणु था चाहियो, त यू नीड अ रेस्पॉन्सिबल, इंटेलिजेंट, इनलाइटेंड, एम्पावर्ड सिटीज़न, एम्पावर्ड चाइल्ड। तव्हांखे अॼु जी तारीख़ में सभिनी स्कूलनि खे पंहिंजो घर सम्झी, जीअं मस्जिद जी असां ख़्यालु कंदा आहियूं न, मस्जिद जो इहो केॾो न, मस्जिद जो जीअं ख़्यालु कंदा आहियूं अलाह जो घर आहे, त जेको सरकारी स्कूल आहे जंहिंमें अलाह जे दोस्त अल कासिब हबीबुल्लाह मज़दूर जो ॿारु पढ़े थो, उनजो बि असांखे ओतिरो ई ख़्यालु करणो पवंदो, छाकाणि अलाह साईं जे दोस्त जो घर ॿार जो पढ़े हुते। त ईअं न थिए त असांखे साॻी तरह ॿिन्ही जो ख़्यालु रखणो पवंदो। इन में असांजो किरदारु आहे, इहो मुंहिंजी अंडरस्टैंडिंग आहे जंहिंजे ते आउं ज़ाती तौर ते कंट्रीब्यूट करण जी हिसो थो विझां। ऐं आउं सम्झां थो त मूंखे वक़्त जी हर हुकूमत सां हिकु ज़िमेदार शहरी जी हैसियत में तालीम जे लाइ कमु करणो आहे। गवर्नमेंट जो आउं छोटो थियणु कोन चाहींदो त असीं पंहिंजो किरदारु अदा कयूं ऐं हिकु अच्छा अगरि ज़िमेदार किरदारु अदा कयूं। अच्छा इनमें अगरि हाणे हीअं जेका सूरत हाल आहे त तव्हां जेका ॻाल्हि कयो पिया त ज़ाहिर आहे त तव्हां इहो ॿुधायो पिया त तव्हांजी जेका इंस्पायरेशन आहे उहा ईदी साहब आहिनि ऐं इन क़िस्म जा जेके डॉक्टर अदीब रिज़वी साहब आहिनि। त हाणे इहा जेका सूरत हाल आहे उन जा मुख़्तलिफ़ हिकिड़ा पासा हुजनि था, जीअं तव्हां जेको वेस यानी अख़्तियार कयो आहे उन मां बि इहा सूरत हाल लॻे थी त कॾहिं कॾहिं हिकिड़ा अहिड़ा किरदार ईंदा आहिनि जेके दुनिया टैग करे छॾींदा आहिनि न, त दुनियाई कमनि खां थोरो पासीरो थी वेंदा आहिनि ऐं वॾा वॾा अदाकार, हिंदुस्तान जा वॾा अदाकार, बैन अल-अक़वामी वॾा अदाकार, उन्हनि इन क़िस्म जा फिल्म इंडस्ट्रीज़ खां अलॻि थिया, रांदियुनि खां अलॻि थिया ऐं इन क़िस्म जी सूरत हाल अख़्तियार कई, त उहे त दुनिया खां पासीरा थी वेंदा आहिनि, नज़र बि न ईंदा आहिनि। उहे त सोशल मीडिया ते हाणे नज़र बि नथा अचनि। पर तव्हां जेको पंहिंजो जेको तारुफ़ हींअर बि मां तव्हांखे ॾिसां थो त तव्हांजे पुठियां जेके म्यूज़िक जा इंस्ट्रूमेंट नज़र अचनि था, तव्हां जेको वेस अख़्तियार कयो आहे हिते बि जेका आहे इस्लामाबाद जे अंदरि बि तव्हां, त ही जेका आहे सा इहो तव्हांजो सूफ़ीज़म वारो पासो आहे या इहा जेको तव्हां कमु कयो था त उन में उन जी इंस्पायरेशन जे करे ई तव्हां इन क़िस्म जो जेको रूप बि अख़्तियार कयो आहे? आई डोंट नो अदा त इहा जेका ज़िमेदारी तव्हां मुंहिंजे लिबास जे अंदरि ॾिसो था या तव्हां जंहिं बि हिसाब सां ॾिसो था, बसि आउं इन शइ ते इहो रिफ्लेक्ट कंदुसि त बसि दुआ कजो त जंहिं ॾींहुं असीं मूंखे क़बर में लाहिनि त आउं इन्हनि ई असूलनि ते बीठो हुजां, इहो ई कमु कयां ऐं इन्हनि ई तरीक़नि सां पंहिंजी मौत में वञा। बसि मूंखे इहा तव्हांजी इन शइ ते आउं एतिरो ई रिफ्लेक्ट कंदुसि त मुंहिंजे लाइ दुआ कंदा कयो ऐं इनशाला ईअं ई वेंदुसि, को मसइलो न आहे। ॾिसो असांजी हिकिड़ी शइ खां असां भरपूर वाक़िफ़ आहियूं, असीं शिकारपुर जे शहर जा हिस्ट्री बि ॾिसूं था, जिते रविंद्रनाथ टैगोर खे कार्ल मार्क्स लिखे त तव्हां वटि अहिड़ो शहर अहिड़ो समाज आहे। आउं सम्झां थो वॾी गहराई सां त अदा ज़ुल्फ़कार गिरोवाणी साहब आहिनि, आउं आहियां, बिकॉज़ आई नो यू वेरी वेल। तव्हांजी आदतुनि खां, तव्हांजी महफ़िलुनि खां, तव्हांजे आइडियाज़ खां ऐं काफ़ी सालनि खां तव्हांखे सुञाणिया, त तव्हां वेही करे कहिड़े आर्ग्यूमेंट ते कीअं रिफ्लेक्ट कंदा आहियो। तव्हां असांखे कमु करण जी ज़रूरत आहे ऐं असां 10 खां 15 सालनि में तालीम खे बहितरीन करे सघूं था। हिकिड़ो तव्हांखे मिसाल थो ॾियां, डॉक्टर अदीब रिज़वी 100 लाइब्रेरी एंड स्टेशनरी बैंक, 100 कैंपसिस ठाहींदी लाइब्रेरी एंड स्टेशनरी बैंक जा पूरे पाकिस्तान जे अंदरि, जंहिंमें 60 सिंध जे अंदरि हूंदा, जेको डिसीशन आहे। असां पहिरियों कैंपस ठाहियोसीं, अदा तव्हां एतबार कयो उन कैंपस जी जेका पॉलिटिकल एम्पावरमेंट हुई, फिलांथ्रोपिक एम्पावरमेंट हुई, उनजे इर्द गिर्द 3 लाइब्रेरियूं ठही वई अथव।
जेके नौजवान हलाइनि था। हम्म, असांखे एजुकेशन खे सेलिब्रेटाइज़ करिणो आहे, असांखे एजुकेशन में कमु कंदड़ दोस्तनि खे सेलिब्रेटाइज़ करिणो आहे, त जीअं उन्हनि में इहा शइ उत्साह ॾे। उहो इहो न सोचे त करोला गाॾी जेको आहे सेलिब्रिटी आहे या वीगो डालो सेलिब्रिटी आहे। असांखे पंहिंजे इर्द गिर्द उन्हनि माण्हुनि खे सेलिब्रेटाइज़ करिणो आहे, उन अमल खे सेलिब्रेटाइज़ करिणो आहे। ऐं उहो भले पोइ ॿ ॼणा कयूं, पर जॾहिं तव्हां चङनि दोस्तनि जे इर्द गिर्द जेको इज़त एतिराम उन नौजवाननि खे मिले थो, उन्हनि खे मोहबत मिले थी, उन्हनि खे उहो दग मिले थो, त पोइ हू वधीक महिनत कनि था। हौसलो पैदा करिणो आहे, हौसलो पैदा थिए पियो। सो इहो त इहा हिन जी पॉलिटिकल एंगल आहे फिलांथ्रोपी जी, पर प्रैक्टिकली बाक़ी जे साईं लिबास आहे, बसि दुआ कंदा कयो था त सिंपल जा कोट पातो आहे, मूंखे वरी हीअ शइ वणे पई त हीअ शइ पाए त छॾी। दैट्स मुंहिंजी मजबूरी आहे त मां इट। प्रोग्राम कंदो आहियां त मुंहिंजी SOP आहे त हिन क़िस्म जी सूरत हाल में रहिजे। पर बहरहाल इहा जेका तव्हांजो हर सूरत सवाल अखियुनि ते था। त ही जेका ऑर्गेनाइज़ेशन आहे, उन ऑर्गेनाइज़ेशन जो तारुफ़ कराइजो त तव्हां सां गॾु केतिरा आहिनि, छो जो तव्हां इस्लामाबाद में बि इहो मुंहिंजो हूअं त ॿियो सुवाल हूंदो त तव्हां जेको जंहिं क़िस्म जो जेका आहे सा कमु कयो पिया, त इहो केतिरो क़ाबिल क़बूल आहे समाज जे अंदरि, घर जे अंदरि। पर पहिरियों ई तव्हां इहो तारुफ़ कराइजो त ऑर्गेनाइज़ेशन ऐं उन ऑर्गेनाइज़ेशन जे अंदरि केतिरा ऐं कीअं कमु थिए पियो, ऑर्गेनाइज़ेशन कहिड़ी आहे? अदा हिन पूरी सिविक मूवमेंट खे, सोशल मूवमेंट खे, जेको हिन जो बिहेवियर आहे कमु करण जो, उहो सिविक मूवमेंट ऐं सोशल मूवमेंट वारो आहे बिहेवियर। ऐं उहो उनखे असां नालो ॾिनो आहे क्वाइन द एजुकेशन। क्वाइन द एजुकेशन बुनियादी तौर ते हिकु इंडोमेंट फंडिड एजुकेशनल स्कॉलरशिप प्रोग्राम डिज़ाइन थिए पियो ऐं थींदो इंशाल्लाह। उहो मज़दूरनि ऐं हारियुनि जे ॿारनि जे लाइ स्कॉलरशिप प्रोग्राम आहे ऐं पब्लिक सेक्टर जे स्कूलनि सां ई स्कॉलरशिप प्रोग्राम कनेक्टेड आहे ऐं थींदो वेंदो। टारगेट पब्लिक सेक्टर जा स्कूल आहिनि, छो त 99% मज़दूरनि ऐं हारियुनि जा ॿार जेके आहिनि उहे पब्लिक सेक्टर जे स्कूल में पढ़नि था। ऐं स्कॉलरशिप उन ॿार खे ॾिनी वेंदी आहे जेको ॿारु पढ़णु चाहे। तव्हां वटि 70 लख ॿार स्कूल में न आहिनि, पर 45 लख जेके ॿार सिंध जे अंदरि स्कूलनि में आहिनि, घटि में घटि उहे त पढ़णु चाहिनि था न। त उन्हनि खे त बुनियादी सहूलियतूं तालीम जी हुजनि न। कमरे में वेहण इज़ नॉट द एजुकेशन। Education is when it is provided as per the education. So, endowment funded educational scholarship program for the children of farmers and laborers, पर सरकारी स्कूलनि सां। असां सरकारी स्कूलनि सां एज़ अ ज़िमेदार शहरी जे अंदरि रही करे किरदारु अदा कयूं था ऐं कंदा रहंदासीं, पंहिंजा स्कूल्स कोन ठाहींदासीं, इहो तय आहे। ॿी शइ जेको आहे उहा इहा आहे त इन ऑर्गेनाइज़ेशन जे लाइ जेके वसाइल खपनि, माना हिन वक़्तु 5000 ॿार मुख़्तलिफ़ स्कॉलरशिप में दाख़िल आहिनि, त ॿियो तारुफ़ हिन जो इहो आहे त ही वसाइल गॾु करण जो हिन जो पंहिंजो इंडिपेंडेंट फंड रेज़िंग मैकेनिज़म आहे। असीं ता हयात कंहिं बि NGO ऐं इंटरनेशनल NGO खां फाइनेंशियल डोनेशन ता हयात कोन वठूं था ऐं रिफ्यूज़ल्स आहिनि असां ॾिना आहिनि। त हिन जो पंहिंजो फंड रेज़िंग मैकेनिज़म बि मेच्योर कयूं था, जेको बुनियादी तौर ते गहराईअ सां जेकॾहिं उन्हनि जी असेसमेंट कई वञे त उहो मदर नेचर क्लाइमेट चेंज में बि कंट्रीब्यूट करे थो, उनजे कुझु एंगल्स खे उनखे बि एड्रेस करे थो। उहे कहिड़ा आहिनि इहो वरी हिकिड़ो ॿियो बहस आहे, जेकॾहिं तव्हां इजाज़त ॾींदो त आउं ॿुधाईंदुसि। स्कॉलरशिप कहिड़ियूं आहिनि त उहे बि ॿुधाए सघजनि थियूं। पर ही जेको बुनियादी तौर ते ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं हाणे मां वञी कंहिं दोस्तनि खे इहा ॻाल्हि ॿुधायां प्रोग्राम शुरू करण खां अॻु बि, जेकी हींअर मूंसां गॾु कैमरामैन मौजूदु आहिनि, मूं उन्हनि खे बि तारुफ़ करायो पिए त 2 लख दोस्त आहे आगा शकील, 2 लख पगार बि खणंदो हुयो ऐं उन खां पोइ हू इहो कमु छॾे करे ऐं हिते जेका आहे दर दर वञी करे उहे मुख़्तलिफ़ क़िस्म जा सम्झो त उनजे घर जे अंदरि जेको सामान उछलण जो हुजे उहो वठी करे इन सां कमु हलाइनि पिया। त हैरानगी थिए पई न, जेकॾहिं असां पंहिंजे शहरनि में ईअं ई वञी तारुफ़ करायूं त क़ाइदे आज़म यूनिवर्सिटी मां असां पढ़ियासीं ऐं असां फलाणी यूनिवर्सिटी मां पढ़ियासीं, पर हाणे असां दर दर वञी किताब गॾु कयूं था, सामान या जेको किचिरो जंहिंखे चइजे, त इहो केतिरो क़ाबिल क़बूल समाज जे अंदरि उनजी मोट जेका आहे ऐं केतिरी नौकिरी जेका हुई, केतिरी पगार तव्हां खणो पिया, उहा छॾे करे हाणे तव्हां छा पिया कयो, इहो बि थोरो तारुफ़ कराईंदा हलो न। बेसिकली
ऐं काइदे यूनिवर्सिटी मां ग्रेजुएट आहियां 2003-2005 मास्टर्स इन एंथ्रोपोलॉजी। उन खां पोइ आउं इंटरनेशनल ऑर्गेनाइज़ेशंस में जॉब कंदो रहियुसि, इस्लामिक रिलीफ में, वर्ल्ड बैंक में, एक्शन एड इंटरनेशनल में। ऐं लास्ट में जॉब एक्शन एड इंटरनेशनल सां आहे। दैट वाज़ आई वाज़ ऑलमोस्ट, जेकॾहिं हू हूंदा आहिनि न सभु पैसा फील्ड वील्ड गॾु करे कजनि, त उन वक़्तु आउं 2018 में 3 लाख रुपए जे लॻभॻि मां उन्हनि खे पवंदो हुउसि, सभु कुझु कवर करे, सैलरी, मेडिकल, फील्ड अलाउंसिस, कॾहिं कॾहिं 3 खां बि मथे थी वेंदा। ऐं अॼु जी मुंहिंजी मार्केट जेका आहे, आउं को वॾी ॻाल्हि कोन थो कयां, पर मुंहिंजा जेके दोस्त आहिनि उहे 5 लाख 6 लाख 7 लाख कमु कनि था, ऐं उन्हनि जो एतिरो मार्केट आहे। सो इहो पैसा, अच्छा हाणे आउं छा, जॾहिं 2022 जनवरी 2022 ताईं आउं जॉब कई आहे, ऐं उन सां गॾु हिन स्ट्रक्चर खे आउं मैच्योर करण में पंहिंजे दोस्तनि सां गॾु, जीअं आउं अकेलो न आहियां, काफ़ी दोस्त आहिनि, पर उन में इहो आहे त पहिरियों त मुंहिंजा पहिरियां दोस्त जेके हुआ उहे ई मूंखे चवनि पिया बेवकूफ़ी, हा अकुल कोन्हे, तबाह थी वेंदे। सिर्फ़ु मुंहिंजी वाइफ खे आउं पहिरियां 6 महीना मेंटली तयारु कयो, चरियो त न पोइ पिया सॾनि न। चरियो आहे, दिमाग़ चूतियो अथसि, अच्छा बेवकूफ़ आहे, ऐं गॉसिप करणु, माना आउं जॾहिं मौजूदु न आहियां त पोइ माना माण्हुनि जा ज़हन ख़राबु करणु, हर तरह जी तकलीफ़, नंढी 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 नॉर्मल, इहा रूटीन जो हिसो आहे। पर आई न्यू इट कि इहो इट इज़ अ पार्ट ऑफ द प्रोसेस, इहो को वॾो मसइलो ई न आहे। मूंखे तकलीफ़ तॾहिं थिए जॾहिं आउं सम्झां त हू था मूंसां कनि, ऐं त दग ई उन ते। तव्हां पंहिंजी घरवारी जी ॻाल्हि कयो पिया त उन तव्हांखे सपोर्ट कयो सिर्फ़ु? 6 महीना उनखे आउं रेडी कयो, त उनखे मेंटली ॿिनि शयुनि ते रेडी कयो त बाबा असां वटि एतिरा वसाइल न हूंदा, बट वी हैव अ वाइट कलर फैमिली। छाकाणि जो आउं जॾहिं कंहिं इदारे में जॉब पियो कयां त मूंखे हिकिड़ी ऑफर थी, ऐं त महीने में आउं 10 खां 20 लख 25 लख 30 लख रुपया कमाए सघां पोइ एक्स्ट्रा सैलरी खां। पोइ उसूली त तौर मां ते पहिरियों पंहिंजी वाइफ खे चयो त यार हीअं पैसा, जी 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 ॻाल्हि पूरी कयो था। मां पंहिंजी वाइफ खे चयो त ही पैसा हीअं एक्स्ट्रा मिलंदा रहंदा पगार खां अलावा, ऐं रेगुलर मिलंदा, रिश्वत। सो त चई न इहो न आहे करिणो। मां चयो कमु थी वियो, हे लॻे थो माना हीअ पाण सां ॾुख सुख में गॾु हूंदी। सो पोइ आहिस्ते आहिस्ते पंहिंजो पाण एक्सपीरियंस थींदो वियो। उसूली तौर ते त ईअं थींदो आहे न, जॾहिं शाइरी में ॻाल्हि कबी आहे त पोइ ग़ालिब चवंदो आहे त इश्क ने निकम्मा कर दिया ग़ालिब वरना आदमी थे काम के। त बुनियादी तौर ते त हीअ जेका सूरत हाल आहे उन में जेकॾहिं तव्हां 3 लाख 4 लाख 5 लाख जी पगार खणण वारी जेका जॉब आहे उहा छॾे करे घर वञो, त उसूली तौर ते त तव्हां जेको समाज आहे मटीरियलिस्ट, उन में त तव्हां अकेला थी वञो। तव्हां चओ था त बजाए मूंखे घरां कढण जे मूंखे सपोर्ट कई वई, त इहो बि कमाल आहे न अॼोके दौर जे अंदरि। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा इन जो बि ॾिसो 2-3 शयूं आउं तव्हांखे हिकिड़ी वेरी ऑनेस्टली ॻाल्हि ॿुधायां त सॼो समाज माना ॾाढो सुठो अथव, ओवरऑल समाज सुठो अथव, पर जेका समाज में कमज़ोरी आई आहे उहा हाणे तव्हां जिन शयुनि जी निशानदेही कयो इहो पोयनि 20 सालनि जो मसइलो अथव, ऐं उहो बेसिकली अथव प्राइमरी स्कूल सिस्टम में ई लिकल। इनखे ठीकु कंदासीं सभु कुझु ठीकु थी वेंदियूं। ॿी जेका शइ इंपॉर्टेंट हुई त मूंखे दोस्तनि काफ़ी सपोर्ट कयो, ऐं जेके क़ाइल थिया, जेके पाण इन तबियत जा आहिनि, पाण इन सोच जा आहिनि, सिर्फ़ु उन्हनि खे आउं हिकिड़ो ऑर्गेनाइज़ सेक्रेटेरिएट प्रोवाइड कयो। हाणे जेका बि असां कमु कयूं था उनखे हिकिड़ो ढांचो ॾियूं था, तॾहिं असां स्लो स्लो वधूं था। त उहो ढांचो ॾियूं था, पोइ उन ढांचे खां पोइ ॻाल्हि कयूं था त हीउ कयो आहे। उनजो रीज़न इहो आहे त ढांचो वुड एग्ज़िस्ट अगरि असां न बि हूंदासीं। सो पोइ दोस्तनि बि काफ़ी सपोर्ट कई ऐं कनि पिया, रेगुलर कनि पिया। आउं तव्हांखे ॿुधायां पियो 2022 में आउं जॉब छॾी त 17 दोस्त आहिनि सिंध ऐं पंजाब जा, जिन खे आउं चयो तव्हां मूंखे मैनेज कयो, यू वुड मैनेज माई किचन। छाकाणि जो उहे गॾु हुया न, कम में गॾु हुया। त असां हाणे जॾहिं एक्सपेरिमेंट कामयाबु करे वियासीं, इस्लामाबाद जे घरनि में आउं कचिरो मेड़ींदो रहियो आहियां 8 साल। सो उते कामयाबु जॾहिं थी वियो स्क्रैप कलेक्शन। पंच लाइन इहा निकिरे थी न, त तव्हां 5 लाख जी जॉब छॾे करे तव्हां इस्लामाबाद ऐं हैदराबाद जे अंदरि कचिरो मेड़ींदा रहियो। पंच लाइन इहा आहे, पंच लाइन इहा आहे, बिल्कुलु आहे। त पोइ बिल्कुलु आहे। ऐं उनमें समाज तव्हांखे जेको रिस्पॉन्स ॾिनो, तव्हां सम्झो था त समाज में उहा क्वालिटी आहे, एनर्जी आहे, ऐं समाज असांजो बहितरीनु आहे। 100 मां 20 माण्हू आहिनि जेके देरि ई नथा कनि, 60 माण्हू आहिनि जेके सुता पिया आहिनि।
उन्हनि खे हिट करणो थो पए जल्दी, बाबा इहो थींदो, इहो थींदो, इहो थींदो। हम्म, 10-15 सालनि, 10-15 20 महीननि में, 10 ॾींहंनि में, 15 ॾींहंनि में उन्हनि जो एतमाद बहाल थो थिए। हम्म, अच्छा, उहो वॾो हिकिड़ो प्रोसेस आहे। 20 माण्हू अहिड़ा आहिनि जेके ॾाढा ख़तरनाक आहिनि, ऐं उहे ई पब्लिक आहिनि, उहे ई पब्लिक नज़र उहे ई माण्हुनि खे अचनि था जेके प्रॉब्लम क्रिएट था कनि, छो हम्म, जो 60 जो सुता पियासीं, हुनखे चैलेंज ई नथा कयूं। हम्म। त ही अगरि तव्हां खां जॾहिं इहो मूं सवाल अॻु में बि कयो त तव्हांजो जेको आहे शहर कहिड़ो आहे, त ज़ाहिर आहे जॾहिं तव्हां किथे शनाख्ती कार्ड ठाहिराइण वेंदो त हुन में त तव्हांखे शहर लिखणो पवंदो त हीउ मुंहिंजो शहर आहे। पर जीअं तव्हां हैदराबाद, लाड़काणो, सखर, त कंहिं हिकिड़े शहर जी तव्हांखे हुन शनाख्ती कार्ड में उहा, ऐं आख़िर में त तव्हांखे जेका आहे सुञाणप जी निशानी बि ॾियणी पवंदी न। त पोइ जॾहिं बि तव्हां सां मुलाक़ात थींदी आहे त कॾहिं तव्हां सखर जा हूंदा आहियो, कॾहिं लाड़काणे जा हूंदा आहियो, कॾहिं हैदराबाद जा हूंदा आहियो, कॾहिं इस्लामाबाद जा हूंदा आहियो। त हाणे असांखे हिन शनाख्ती कार्ड ते सुञाणप जी निशानी बि ॿुधायो, ऐं शहर जेका आहे त उहो तव्हांजो फॉर्म भरियो त उहो कहिड़ो हूंदो? असां इस्लामाबाद में आयासीं त इस्लामाबाद जो शनाख्ती कार्ड ठारायोसीं, अच्छा, हैदराबाद में हूं त हैदराबाद जो ठहियल आहे अच्छा। हाणे। अच्छा, माना इहे, मुसाफ़िर माण्हू। अच्छा, माना तव्हांजी लाड़काणे में बि तालीम आहे, तव्हां सखर में बि तव्हां रहिया आहियो, प्राइमरी तालीम मुंहिंजो जीअं त तव्हांजी बेसिकली 88 में जेके झगड़ा थिया उन खां पोइ असां, जी जी अदा, 88 में अदा जेके झगड़ा थिया त उन खां पोइ असां लाड़काणे हलिया वियासीं। हम्म, अच्छा, पहिरियों ॾाढो सखर जे भरिसां ॻोठ आहे बागिड़ जी, हम्म, उतां जा हुया, हम्म, ऐं उहो पार्टीशन को अॻु में जा टीचर हुया, ऐं उहे हैदराबाद अची विया। पोइ वरी हिते कुझु प्रॉब्लम्स थिया त वरी असां लाड़काणे हलियासीं। हम्म, लाड़काणे जॾहिं वियुसि त पोइ आऊं पंहिंजी ग्रैंड मदर सां गॾु रहंदो हुउसि। पोइ गर्मियूं थींदियूं हुयूं लाड़काणे में त उहा पंहिंजे हिकु धीअ ॾे वेंदी हुई कराची, जंहिं वटि एसी लॻल हूंदी, आऊं बि होॾे हलियो वेंदो हुउसि। हम्म। सो हीअं ऐं पिया घुमंदा वठंदा हुआसीं। तव्हां शादी आख़िर साल में जॾहिं मोटंदासीं नालो निकितल हूंदो क्लासरूम। ऐं तव्हांजी जेका शादी आहे, तव्हां शादी वञी झेलम मां कई? शादी असां क़ाइदात यूनिवर्सिटी में कई आहे। मुंहिंजी वाइफ मां एंथ्रोपोलॉजी डिपार्टमेंट जी आहे, उहा एजुकेशन जी गॾु साथी आहे, कमु कंदी आहे मूंसां गॾु। हम्म, ऐं ॿिया दोस्त बि गॾु कमु कंदा आहिनि। असां कोई 17-18 दोस्त आहियूं जेके एक्टिवली कमु कयूं था पंहिंजे पंहिंजे स्टेशन्स ते, हम्म, पंहिंजी पंहिंजी ज़िमेदारी में। पोइ वरी वाइफ झेलम जी, हम्म, हुनजो तालुक़ु झेलम सां आहे। हम्म। ऐं सो ईअं ज़िंदगी गुज़रे पई। त हिन जो मक़सदु आहे त तव्हांजी सपोर्ट जेका आहे उहो घर जे अंदर बि वधीक आहे न, समाज जे अंदर बि आहे पर घर जे अंदर बि मौजूदु आहे। बिल्कुलु अदा, ऐं सपोर्ट मौजूदु आहे। पर 6-7 महीने वाइफ मुआरी जेको आहे, जॾहिं सफ़ा फैमिली खे टाइम ॿारनि खे न ॾेई सघंदा आहियूं, हम्म, पोइ वरी थोरो ॾुखियो कंदा आहिनि, पर हम्म। वरी हिकु ॾींहं लाइ सिर्फ़ु। हा, अब इहा तकलीफ़ जेका आहे उहा हर शख़्स खे आहे। मक़सदु आहे त दुनिया जे हर वॾे माण्हू खे असां ॾिसूं था त उहा इन क़िस्म जी जेका सूरत हाल डिस्कस ज़रूरु कनि था। पर बुनियादी तौर ते ॾिसो, हाणे तव्हां जेका ॻाल्हि कयो पिया त प्रोग्राम खे वाइंड अप करण जे हवाले सां बि इहो सवाल कयां पियो त बुनियादी तौर ते ज़ाहिर आहे त जीअं असां इहो सम्झंदा आहियूं, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई साहिब खे असां घणो कोट कंदा आहियूं त लोक वहे लहवारो तूं ऊचो व ओभार। ज़ाहिर आहे त जॾहिं उन थ्योरी खे असां डिस्कस कयूं था त उन थ्योरी जो मक़सदु इहो हुजे थो त जेको समाज जुड़ियल आहे उहो असांखे ज़ाहिर आहे त क़ाबिल क़बूल कोन्हे, ऐं असां उन में तब्दीली चाहियूं था त समाज, सॼो समाज हिन पासे पियो वञे त तव्हां उनखे हक़ीक़ी समाज बणाइण जी कोशिशि कयो। त हींअर ज़ाहिर आहे त जंहिं सोसाइटी खे असां ॾिसूं पिया उहा मुकमल तौर ते, जीअं तव्हां ज़िक्र कयो त गाॾियूं, बंगला, प्रोटोकॉल, इन क़िस्म जी जेका सूरत हाल थी वई आहे, मटीरियलिस्ट समाज जेको आहे, त हाणे उनखे जेकॾहिं अकेले सिर तव्हां सोशलिस्ट समाज में या इंसानी समाज में, सोशलिस्ट जी ॻाल्हि नथा कयूं, इहो हिकिड़ो अलॻि बहस वरी नज़रियो थी वेंदो, पर इंसानी जेको समाज आहे, जेको इंसानी ऐं इज़त नफ़्स वारो जेको समाज आहे, त इहो त सॼो काया पलट वारी सूरत हाल थींदी न। इहो केतिरो सवलो टास्क आहे जंहिंखे तव्हां अख़्तियार कयो आहे? अदा मुंहिंजे ख़्याल में इन जो हिकिड़ो, जेकॾहिं ईअं चइजे त तमामु सवलो आहे त दोस्त न, इहो कीअं सवलो आहे, दिमाग़ सही अथई, इहो कीअं सवलो हम्म, आहे। आऊं पॉलिटिकली एंड कॉग्नेटिवली उनखे इहो चवंदुसि, छा सॼी दुनिया असां वांगुरु आहे? छा असां 1970 खां अॻु में ईअं हुयासीं जीअं आहियूं? महिनत आहे, हम्म, काफ़ी महिनत आहे, काफ़ी महिनत आहे।
पर उहा महिनत तव्हां मज़दूर रोज़ जिस्म जी महिनत थो करे, हिन में कहिड़ी ॾुखियाप आहे? हिन में ॾुखियाप सिर्फ़ु इहा आहे त अदा ज़ुल्फ़कार मदद करे थो, सभु दोस्त मदद कयो, सोलो आहे, को ॾुखियो कमु ई न आहे। असां क्वाइंद एजुकेशन या रेस्पॉन्सिबिलिटी खणण लाइ तयारु आहे। जेके ॾुखिया पियूं आहिनि उहे असांखे आहिनि, तव्हां उन्हनि जी परेशानी न थियो। असां ई चऊं था त कासमाबाद जो तालको क्वाइंद एजुकेशन खे पंहिंजो घर जो उहो कचिरो डोनेट करे जेको हू उछलनि था, त असीं तव्हांखे हर साल हज़ारे स्कूल ठीकु करण में तव्हांखे करे नसीब नगर चौक ते बिलबोर्ड ते लाइव ॾेखारींदासीं त कीअं ठीकु थिए। तमामु आसान आहे दादा। ॾुखियो इहो आहे त असां हुनखे ॾुखियो सम्झूं था, को ॾुखियो न आहे। हा, डस्टबिन यूज़ करणी आहे, रोज़ कचिरो हुन में उछलणो आहे, ॿाहिरि घिटी में न आहे उछलणो, गाॾीअ में न आहे उछलणो। हाणे इहो जेकॾहिं को चए थो ॾुखियो आहे, अगरि सभु ईअं ज़मीनी क़िस्म जो सुवाल अचे थो ऐं जेकॾहिं लाइन कटिजी वञे त वेट कजो त उनखे असां वरी उनखे असां कनेक्ट कंदासीं। पर ॾिसो न, इहा हाणे असां रोज़ रिपोर्ट कंदा आहियूं। मिसाल तौरु हिकिड़ो तव्हांखे रेफरेंस ईअं ॾियां त पाकिस्तान जे अंदरि जेका मानी पचे थी, जेकॾहिं असां 25 करोड़ आहियूं त 25 करोड़ आहियूं त 30 करोड़ जी मानी पचे थी, ऐं पोइ आख़िर में उहा जेका आहे सा हर होटल जे ॿाहिरां जेतिरी मानी खाधी वञे थी ओतिरी मानी जेका आहे सा ॿाहिरि उछलाई वञे थी। ऐं इहा कोशिश उन पासे बि थींदे नज़र अचे थी, ऐं हर होटल ते वञी करे लेक्चर बि ॾिना वञनि था, अख़बारूं रिपोर्ट कनि थियूं, हर साल इहा रिपोर्ट थींदी आहे। पर उहो मैनेज करण त ज़ाहिर आहे त ॾुखियो आहे न। असां दुनिया खे ॿुधायूं था त असां ग़रीब मुल्क आहियूं, पर 25 करोड़ आहियूं, 25 करोड़ जी मानी थिए थी, असां वटि खाइनि माण्हू 12 करोड़ या बाक़ी बुख ते रहिजी था वञनि। त इहो बुनियादी सवाल त मैनेजमेंट जो आहे त इहो पॉसिबल केतिरो आहे तव्हां समाज खे मुकमल तौर ते उहो समाज बणायो जेको मुकमल तौर ते तव्हांखे कंहिं वॾेरे जे पुठियां वञण जे बजाए तव्हांखे हिकिड़ो हारी जे पुठियां वेंदे, इहा त सालनि खां जिदोजहद थींदी रही आहे न। त उन जी जेका एग्ज़ीक्यूशन आहे, बुनियादी सवाल उते थो अचे न। अदा ऐं हिनखे थोरो अञा तव्हांजी होलिस्टिक क्वेश्चन खे, पूरे समाज जे क्वेश्चन खे हिकिड़े इंस्टीट्यूशन में खणी थो अचां। तालीम जेकॾहिं ठीकु करणी आहे, पूरे समाज जे अंदरि हिकिड़ो इंस्टीट्यूशन आहे तालीम जेके 45,000 स्कूल आहिनि उन्हनि खे जेकॾहिं ठीकु करिणो आहे त असांखे 10 सालनि जे अंदरि असां हिकु अहम किरदारु अदा करे सघूं था, जिते मजमूई तौर ते तव्हांखे हिकिड़ी सुठी शिकिल नज़र ईंदी। माना हिन वक़्तु 50,000 स्कूल भलो आहे त 44,000 स्कूल कमज़ोर आहिनि। पोइ इहा सिचुएशन हूंदी त 44,000 स्कूल भला आहिनि, 1000 स्कूल कमज़ोर आहे। हाणे इहा जेका सिचुएशन आहे, आउं तव्हांखे हिकिड़ो सिंपल मिसाल थो ॾियां था। हाणे तव्हां मैनेजमेंट जी ॻाल्हि था कयो। हैदराबाद खां पोइ असां जॾहिं कासमाबाद में आयासीं, हाणे हिन वक़्तु आउं जॾहिं तव्हां सां ॻाल्हायां थो त 5 साल अॻु में मूंखे दोस्त पिया चवनि त इहो मुमकिन ई न आहे त तूं कासमाबाद जो कचिरो रेगुलर बुनियाद ते घरनि मां खणे। इहो मुमकिन ई न आहे। हा, कीअं खणंदे? हिन वक़्तु अॼु जी तारीख़ में क्वाइंद एजुकेशन वटि सैलरीड स्टाफ आहे। आउं तव्हां सां ॻाल्हायां थो त जेको क्वाइंद एजुकेशन जो हैदराबाद में सेक्रेटेरिएट आहे, इहो फंक्शनल आहे, इहो फंक्शनल आहे, ऐं उते सैलरीड स्टाफ आहे। ऐं सॼे हैदराबाद कासमाबाद तालके जी ॻाल्हि थो कयां। कासमाबाद तालके मूंसां स्क्रैप खणण लाइ 24 आवर्स रेडी वेठा आहियूं ऐं खणूं पिया ऐं रेगुलर खणूं पिया। त इहो हिकिड़ो मैकेनिज़म ठहियो आहे। जॾहिं कासमाबाद मां 500 घर ॾींदा हुआ, तव्हांजी छा आहे, माना कीअं खणो पिया? पाण ड्राइव कयो पिया, पाण कंहिं ते खणो पिया? लोडर आहे असां वटि स्टाफ आहे, असां वटि जेको आहे स्क्रैप बैग्स आहिनि, असां वटि कॉल सेंटर आहे लूज़ स्ट्रक्चर में जेको हुननि सां कोऑर्डिनेट थो करे। 500 घर जॾहिं असांखे थी वेंदा त कासमाबाद जो असां 5 स्टार स्क्रैप कलेक्शन मैकेनिज़म मैच्योर करे वेंदासीं। तव्हांजो कराची सॼो पठाण क्लीन थो करे। तव्हां हिकु ॾींहुं त उहो माण्हू ई त कनि था। ऐं असां वटि एतिरी जॉब जी ज़रूरत आहे, माण्हुनि खे लेबर में एतिरी टेक्निकल जॉब जी ज़रूरत आहे कासमाबाद में, खोड़ माण्हू आहिनि। उन्हनि खे तव्हां सैलरीड कंदा वञो, तव्हांखे स्क्रैप ई उनजी सैलरीज़ बि ॾींदो ऐं 70-80% प्रॉफिट बि ॾींदो। तव्हां जेको आहे गुजरांवाला सॼो तव्हांजो प्लास्टिक जूं कुर्सियूं थो ठाहे। जी, त आख़िर में इहो बि असांखे ॿुधाइजो इन ॻाल्हि खे वाइंड अप कंदे, त हाणे सिंध जा माण्हू छा कनि? तव्हांखे कचिरो ॿाहिरि न उछलाइनि, तव्हांखे ॾियनि त कीअं ॾियनि, या तव्हांजी कहिड़े क़िस्म जी कीअं हेल्प करे सघनि था? अदा हिकु त गुज़ारिश इहा आहे हर शहरी खे, हर दोस्त खे, त यादि रखो असीं ज़िम्मेदार आहियूं। तव्हां मदद ॾियो, असीं तव्हांजी मदद जा ज़िम्मेदार आहियूं। सवाल करणु तव्हांजो हक़ आहे, सवाल कयो, जवाब वठो, मुतमिन न थियो, असीं ज़िम्मेदार। ॿुधल ॻाल्हियुनि ते न हलो।
फिलांथ्रोपी जो वॾे में वॾो मसइलो आहे त हीअं करे छॾियो हूअं करे छॾियो ऐं हेॾे विया पैसा हेॾे थी विया। सवाल कयो, सोशल मीडिया ते तव्हां सवाल कयो, असीं तव्हांखे जवाबु ॾींदासीं। ऐं इंतज़ारु कयो 2-3 सालनि जो त असां तव्हांखे हिकु अहिड़ो फाइनेंशियल सिस्टम ॾींदासीं जेको अदा महबूब शहर चयो आहे, प्रॉमिस कयो आहे त आउं ठाहे ॾींदुसि। हिन वक़्तु टेक्नोलॉजीज़ में उहो तमामु सुठो सॉफ्टवेयर फाइनेंशियल सिस्टम जी एक्सेस ॾींदासीं हर सपोर्टर खे। उहो यूज़र आई डी जे ज़रिए उहो ॾिसे त उनजी ट्रांज़ेक्शन्स कीअं थियूं थियनि। ॿ शयूं यादि रखजनि। मां जॾहिं इहा ॻाल्हि कई आहे त इहा बि शइ यादि रखो त हिन जो जेको सैलरीड स्टाफ हूंदो उहो हिकु इंटरनेशनल स्टैंडर्ड ते ऑर्गेनाइज़ेशन जे बेनिफिट्स जो हिसो हूंदो। असांखे हिकिड़ो इंस्टीट्यूशन ठाहिणो आहे। ॿियो इहो, असीं रज़ाकार जेके आहियूं उहे तव्हां न पाबंद आहियूं तव्हांजी रुपए ॾांहुं। हाणे असांखे 3 मदद खपे। हिकु, हिन वीडियो मैसेज खे पंहिंजे सोशल मीडिया ते शेयर कयो। इहा असांखे मदद थी मिले, इहा ॾाढी क़ीमती मदद आहे। हाणे इहो तय न कजो दोस्त तयारी आहे छा मदद थो घुरे, प्लीज़ हेल्प अस। हिन वीडियो मैसेज खे शेयर कयो। इहा क्वाइंट एजुकेशन खे हिन जी तमामु वॾी सघ मिले थी। 2, जॾहिं बि तव्हां सां शहरनि में असां हाणे ट्रैवल कंदासीं, रजिस्ट्रेशन असांजी प्रोसेस में आहे, सिक्योरिटी क्लियरेंस रियासत पाकिस्तान ॾेई छॾी आहे, होम डिपार्टमेंट NOC ॾेई छॾी आहे। इंशाअल्लाह ताला असांखे सिंध गवर्नमेंट ट्रस्ट जी रजिस्ट्रेशन ॾींदी। असां सिंध वक़्त जी हर सिंध गवर्नमेंट सां गॾिजी ऐं पाकिस्तान जी गवर्नमेंट सां गॾिजी पंहिंजो किरदारु अदा कंदासीं। त जिते बि असां तव्हां सां मिलूं ऐं असां हर शहर में वेंदासीं, ईदी साहब वांगुरु हर शहर में वेंदासीं, जिते बि असां मिलूं असांखे चांहि न पीआरियो, असांखे मानी न खारायो, उन जे जेतिरा पैसा आहिनि उहे असांखे तव्हां डोनेशन्स में ॾियो। सिंध जो हर शहरी जेकॾहिं महीने में हिकु दफ़ो चांहि जो कोप क्वाइंट एजुकेशन खे डोनेट कंदो त उहो 1 अरब खां मथी जा पैसा था थियनि। ऐं मुंहिंजे ख़्याल में 3 करोड़ सिंधी त चांहि पीअंदा हूंदा ज़रूरु। त असांखे जिते तव्हां सां मिलूं, जिते तव्हां असांखे ॾिसो, तव्हां पंहिंजी अमानत असांखे ज़रूरु ॾियो, रुपयो ॾियो, चाराना ॾियो। हिन जो नालो आहे क्वाइंट द एजुकेशन, सिक्को। विहारे करे चांहि न पीआरियो, विहारे करे कचहरी न कयो असां सां। जेकॾहिं उते वेहनि त हर माण्हू सां वेहंदासीं त कमु आउं न करे सघंदुसि। 10 मिंट कमु करिणो आहे। असांखे उहा चांहि ते जेके पैसा ज़ाया था कयो, मानी ते मानी घुरायो था त 2 शयूं न, हिकिड़ी डिश कयो, असांखे उहे पैसा ॾियो हुन जा। ॿी चवण जो मतिलबु इहो त असांजी माशी मदद कयो। 3 शइ, हैदराबाद जे शहरनि खे असांजी रिक्वेस्ट आहे, पूरे सिंध जा हर दोस्त ॿुधंदड़ हिन वीडियो खे वायरल कनि त उहे पंहिंजे हैदराबाद जे दोस्तनि खे चवनि त हिननि खे घर में स्क्रैप डोनेट कयो। पर हैदराबाद में हिन वक़्तु जेके कासमाबाद तालुके में रहनि था, लतीफ़ाबाद जी आउं ॻाल्हि नथो कयां, जॾहिं कासमाबाद जा 2000 घर मदद ॾींदा त असां लतीफ़ाबाद लाइ तयारु थींदासीं। जेकॾहिं हैदराबाद पूरे मुंहं सां कचिरो गॾु कंदासीं त थींदो ईअं त 10,000 गॾु करे 8,000 खणण ते ख़र्च थी वेंदा ऐं 2,000 तालीम ते सिर्फ़ु ख़र्च थींदा। कासमाबाद सिर्फ़ु तालुको असांखे मदद ॾे, उन में 10 रुपया खणण ते ख़र्च था थियनि, 90 रुपयो तालीम ते ख़र्च थो थिए। सो कासमाबाद जा शहरी ऐं उन्हनि जा जेके दोस्त ई वीडियो ॾिसनि था उहे शेयर करे कासमाबाद जे दोस्तनि खे चवनि हिननि खे घर जो उहो कचिरो मदद में ॾियो जेको तव्हां ॿाहिरि उछलियो था। असीं तव्हां सां वाइदो था कयूं, 5000 ॿार हिन वक़्तु मुख़्तलिफ़ स्कॉलरशिप्स में एनरोल्ड आहिनि। इहो एक्सपेरिमेंटल फेज़ आहे जंहिंमें ॿार यूनिवर्सिटी, क़ाइदे यूनिवर्सिटी ताईं बि पहुता आहिनि ऐं 100% स्कॉलरशिप। ऐं असां हिकु स्कॉलरशिप प्रोग्राम डिज़ाइन करे वेंदासीं जंहिंमें हेॾो 5000 अदा ज़ुल्फ़कार असां वेठा हूंदासीं एज़ अ कन्वोकेशन, ऐं हेॾो 5000 मज़दूर ऐं हुननि जा ॿार वेठा हूंदा जेके गॾु हिकु पिंडाल में वेही पंहिंजी तालीम सेलिब्रेट कंदासीं। असांजो ह्यूमन रिसोर्स रेलेवेंट रहंदो फ्यूचर सां। सो इहा 3 गुज़ारिशूं आहिनि असांजो। ठीकु आहे आगा शकील साहब, उमेद आहे त सिंध जा माण्हू इन हवाले सां तव्हांजी जेका इहा ख़्वाहिश आहे उनखे मोट ज़रूरु ॾींदा, पर तव्हांजी जेका एनर्जी आहे उनखे बि असां एप्रिशिएट कयूं था। असांजे प्रोग्राम जो बुनियादी तौर ते वक़्तु जेको आहे उहो ख़तमु थो थिए। ॻाल्हियूं अञा वधीक हुयूं आगा साहब, पर उमेद आहे त वरी कंहिं नेक्स्ट जेका आहे सा वेक में इनखे वधीक असां डिस्कस कंदासीं। तंहिं करे तव्हांजी हींअर महिरबानी, तव्हां असांखे जॉइन कयो ऐं नाज़रीन खे बि हिन प्रोग्राम में हिते असां ख़ुदा हाफ़िज़ चवंदासीं ऐं वरी ॿिए प्रोग्राम में कंहिं ॿिए महिमान सां गॾु शरीक थींदासीं।